नाज़रीन, असां अॼु उन शख़्स वटि मौजूदु आहियूं जंहिं आगा सराज दुरानी वटि बावर्ची जो कमु कयो, जंहिं IG, DIG, SP जजनि साहिबनि वटि कमु कयो। जॾहिं उन वटि हिते पहुतासीं त ॾाढी हिकिड़ी तकलीफ़ थी, जंहिं सॼी ज़िंदगी एॾे वॾे ऑफिसरनि जो कमु कयो आहे ऐं हुनजे घर में अजो बि कोन्हे। ऐं अजो सां गॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त बीमार जी कंडीशन में ऐं जंहिं वटि एतिरा पैसा न आहिनि जो पंहिंजो इलाजु कराए सघे। ऐं हिते बेयारो मददगार भेण जेके पेरनि में मुकमल सुजन थी वई आहे। असांजी जेकी टंडेमुल खान ज़िले जी जेकी अस्पताल आहे उहा सिर्फ़ु नाले मात्र ज़िले जी आहे, पर आहे अञा तिलके जी। उनखे अञा ज़िले जो दर्जो ई कोन मिली सघियो जो असांजे माण्हुनि खे का सहूलियत मिली सघे। त असां हिते जीअं पहुता आहियूं त असांखे यकीन करो एॾी माना तकलीफ़ थी आहे त हेॾनि वॾनि माण्हुनि वटि कमु सॼी ज़िंदगी पंहिंजी ॾींदड़ उहो शख़्स पहलवान सोलंकी जेको हींअर बेयारो मदद बणियलु आहे, त उनखे फ़ोन करे बि कॾहिं कोन पुछियो अथनि त तव्हां एॾी ख़िदमत कई आहे त तव्हां जेको हुनजो अजो ॾियूं। पर ॾाढो तकलीफ़ थी आहे भेण तां। वधीक चाचे खां पुछूं था त उनजो छा चवणु आहे। छा तव्हां किथे किथे कमु कयो आहे? आगा सराज दुरानी कमु कयो आहे, पप्पू जाट कमु कयो आहे, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा कमु कयो आहे, अब्दुल्ला हाजी बुलो SP बदी उन ते कमु कयो आहे, हाजी अब्दुल्ला अज़ीज़ बुलो जेको शहीद थी बलोचिस्तान में उन ते कमु कयो आहे। ऐं ॿियो जजनि ते कमु कयो आहे, जजनि नाला ॿुधाए उनजो अलीशेर हबीबानी गुलशन इक़बाल जो जज ऐं इहो निज़ामानी जज इहो अरब इन जो कमु कयो आहे। ॿुधी न सही हाजी नरमर SP जो जी सर। ऐं ऑफिसर ॿिया त हज़ारे जेके बि उन्हनि वटि मूं वटि रिकॉर्ड पियो आहे। जी सही रिकॉर्ड सिर्फ़ु पोइ बि जो सभु हींअर त हाणे त बुरी हालत में लॻो पियो आहे। हींअर दिमाग़ कमु करे कोन थो करे। हिन वक़्तु तव्हांखे छा पियो थिए? हा बसि मुंहिंजी रुगो सिहत चङी भलाई हुजे। मुंहिंजी इलाज वास्ते जो भलो थींदो, सरकार जो भलो थींदो, मदीने वारो मीर उन्हनि खे आबाद कंदो त हींअर आउं सही लॻो पियो आहे। एतिरो जे न खाई थो सघां, न पी थो सघां, न वेही थो सघां, राति जो सॼी राति आराम न। अस्पताल तव्हां विया आहियो, छा था चवनि तव्हांखे? अस्पताल न बसि गोरियूं आहिनि इहे ॾींहं, ॿियो का शइ, ॿियो छा डॉक्टर छा ॾी। ॿुधी सही हिते 4 चकर टंडो मोहम्मद खान में 4-5 चकर मातली हुया। ॿुधी त सही उते बि वियासीं, कुझु कोन थियो। हैदराबाद वियासीं, उते दाख़िल ई न कयो। छा सपोर्ट कोन्हे ई न, सपोर्ट हुजे त दाख़िल बि कनि। हाणे ॿियो पैसो कमु करे, पैसो हाणे आऊं सूरन में लॻो पियो आहियां। हाणे ॾिसी दम कर को ॻाल्हायां थो त ॻाल्हाइण सम्झ में नथो। मुतालबो या त मुंहिंजी रुगो सिहत चङी भलाई। नाज़रीन, तव्हां 4 लोंग जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हेतिरे मिनिस्टरनि SP वटि जजनि वटि कमु कंदड़ ऐं बावर्ची जो ऐं उनजी हिते पहुता आहियूं तमामु घणी तकलीफ़ थी आहे, जंहिंजो घर जो अजो बि जेको आहे उहो सॼो आहे कोन। कमिरो बि तव्हां ॾिसी सघो था, कैमरामैन सां ॾिसो हीउ कमिरो आहे, हीउ रधिणो जेको ठहियलु आहे इहो बि ॾिसी सघो था। त तमामु हिकिड़ी कंडीशन ख़राब में एतिरे वॾनि माण्हुनि जे घर में कमु कंदड़ ऐं के बि इन्हनि मां के बि सार संभाल कोन लधी आहे जो 4 लोंग वटि पहलवान वटि अचनि ऐं उनखे जेका मालिकी कनि उनखे अस्पताल में दाख़िल करनि। चाचा पहलवान चए थो मूंखे पैसा नथा खपनि, मूंखे घर न ठाराए ॾियो, मुंहिंजो इलाजु करायो जीअं आउं बचनि खे गुज़र सफ़र करे सघां।